अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। बांदी मां सिजावल खान की खबर शामिल कंदासीं। बांदी में जमायत उलमा इस्लाम पारां तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस जलसो यूनिट बांदी जी मेज़बानी हेठि हुसैनी चौक बांदी ते थी गुज़रियो। जलसे में सिंध जे नाले वारनि नात ख़्वाननि आलमन मौलाना अब्दुल क़यूम हालेजो, मौलाना ग़ुलाम यासीन चन्हा, मौलाना असदुल्ला हैदरी, मौलाना ग़ुलाम कादिर, मौलाना तजम्मुल हुसैन, अब्दुर्रहमान मेंगल, कारी अब्दुल कुदूस, कारी जमील अहमद, मौलाना सनाउल्लाह मगसी, अब्दुल हक खोसो, हाफिज़ अब्दुल हकीम, आलमन सगोरन समेत हज़ारे आशिकान रसूल वॾे अंग में ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे में शिरकत कई। ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस जलसे खां आलमन ख़िताब कंदे चयो त जेसीं ताईं कादियानिन मुल्क में मौजूद आहिनि ओसीं ताईं कादियानियत सां जंग जारी रहंदी। जेसीं ताईं कादियानी ख़त्म न थियनि था ओसीं ताईं को बि मुसलमान सकून सां न वेंदो। आलमन चयो त को बि कादियानी अगरि कंहिं मुसलमान खे सलाम करे त उन ते कानून तौर ते केस दाख़िल करायो वञे, छो त कादियानिन दीन इस्लाम खां ख़ारिज थियल आहिनि। आलमन वधी चयो त असां सभई मुसलमान हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल हक़ जी वाट ते हलणु घुरिजे ऐं पाण में प्यार ऐं मोहबत सां रहणु घुरिजे। जेकॾहिं दीन इस्लाम असां सभिनीनि मुसलमाननि खे दर्स ॾिनो आहे। जॾहिं त ख़ातमुन नबूअत जलसे में मदरसा जामिया अरबानिया अनवार हुदूदिया में क़ुरान पाक जी याद हिफ़्ज़ जी दस्तारबंदी कंदे दीनी तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि खे क़ुरान पाक जा तोहफ़ा ॾेई खेनि गुलनि जा हार पाराया विया। जॾहिं त तहफ़्फ़ुज़ ख़ात्मे नबूअत कॉन्फ्रेंस जलसो जमायत उलमा इस्लाम यूनिट बांदी जी अॻवानी मौलाना समीउल मेंगल अब्दुल कुदूस मेंगल जी मेज़बानी हेठि ख़ात्मे नबूअत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो मुनक़िद करायो वियो। जॾहिं त ख़ात्मे नबूअत जलसे खे बांदी पुलिस पारां सिक्योरिटी पिणु फ़राहम कई वई।